अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼोके अहम मौज़ूअ जे बारे में ॻाल्हाईंदासीं त सेवण जो असांजे सेवण में मेन इशू ऐं मेन मसइलो कहिड़ो आहे। असांजे सेवण में मेन मसइलो नादरा जो आहे। असां नादरा जे बारे में अॼु वीडियो में ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुझु टाइम अॻु में मां वियुसि नादरा में पंहिंजो शनाख़्ती कार्ड ठाहिराइण, त शनाख़्ती कार्ड ठाहिराइण वियुसि त एॾी पब्लिक ऐं एॾी रश मूंखे ॾिसण में आई ऐं खोड़ माण्हू वीचारा सुबुह जो 6 बजे ऐं 5 बजे वीचारा निंडूं फिटाए ऐं गाॾियुनि जा किराया भरे जेको आहे सो असां खां अॻे ई वीचारा रोड ते वेठा हुआ। अञा दरवाज़ो ई नादरा जो बंदि हुयो। त जॾहिं असां वियासीं नादरा जो दरवाज़ो खोलियो, जीअं रश अंदरि दाख़िल थी त टोकन जिथे विराइबा आहिनि उन टोकननि जी जाइ ते एॾी पब्लिक अची वई। हिकिड़े पासे औरतूं अची वियूं, ॿिए पासे मर्द अची विया। हाणे एॾी रश में हाणे कीअं टोकन मिले ऐं कीअं जेको आहे सो कमु थिए, मां तव्हांखे पंहिंजो वाक़ियो ॿुधायां थो। सो मां ज़ोरी मसी करे हेॾे होॾे घुतूं सुतूं हणी टोकन मूं जॾहिं वरितो त टोकन मुंहिंजे में नंबर लिखियलु हुयो 51 नंबर। हींअर नादरा वारनि जी क्लेम कहिड़ी आहे त असां 100 टोकन डेली हलायूं था। इहा वाक़ई उन्हनि जी ॻाल्हि सही आहे त 100 टोकन हो बेशक हलाइनि था, पर माण्हू 50 खां बि घटि डेली हिते माना जेको आहे सो 50 खां बि घटि माण्हुनि जो कमु थो थिए। सो असां उते जॾहिं टोकन विड़ी सिड़ी वरितोसीं, सॼो ॾींहुं इंतज़ारु करण खां पोइ आख़िर असांखे 2 बजे धारे जेको आहे सो चयूं त भाउ रोज़ान हींअर टाइम ख़तमु थी वियो आहे, तव्हां पंहिंजे घर वञो। ऐं उते मूं खोड़ माण्हुनि खां जेके मूं पुछाऊं कयूं त माण्हुनि चयो बाबा किननि खे 2 ॾींहं थिया आहिनि, किननि खे 3 ॾींहं थिया आहिनि, किननि खे 4 ॾींहं थिया आहिनि, डेली पंधु पिया कनि, उन्हनि जो कमु नथो थिए। हाणे वीडियो हे साइड ते हले पियो थो, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त इन पब्लिक में एॾी रश में टोकन वठण बि हिकिड़ो आज़ाब आहे हिते। ऐं उन खां बावजूद बि माण्हू विड़ी सिड़ी टोकन वठी थो वञे त वरी अंदरि मसइलो आहे जो कमु नथो थिए माण्हूअ जो। ऐं केॾी परेशानी आहे, अंदरि सिर्फ़ु 3 टेबलूं आहिनि, कंप्यूटर वारा 3 वेठा आहिनि जेके माण्हुनि खे जेको आहे सो जिन्हनि जा मसइला माण्हुनि जा हल पिया थियनि। असां नादरा वारनि जे जेके मेन मिनिस्टर आहे ऑफिसूं आहिनि इस्लामाबाद ताईं असां दरख़्वास्त था कयूं त महिरबानी करे असांजे सेवण में इहो नादरा जो वॾो आज़ाब आहे ऐं वॾो मसइलो आहे। महिरबानी करे तव्हां काउंटर वधायो। हींअर 3 आहिनि, तव्हां 5 ऐं 6 ताईं काउंटरनि खे आणियो। छाजे करे सेवण जी बि वॾी आबादी आहे ऐं सेवण जा जेके भरपासे वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जा माण्हू बि हिते सेवण में ई अचनि था। ऐं उन खां पोइ जेके पैसा जॾहिं हलनि था हिते सेवण में बेनज़ीर इनकम सपोर्ट जा, त पोइ त इंतिहाई एॾी रश थी वञे जो माण्हूअ जो मसइलो हल कमु नथो थिए। हाणे मूंखे तक़रीबन 1.5 महीनो थी वियो आहे, मां वेठो आहियां, मुंहिंजो कमु नथो थिए। मां वञा पंहिंजी दिहाड़ी कमकार सीड़ाए उते त उते कमु नथो थिए। सो असां अपील था कयूं, महिरबानी करे इस्लामाबाद ताईं जेके बि नादरा जे रिलेटेड जेके ऑफिसर आहिनि, जिन्हनि जे हथ में जेके आला अख़्तियारियूं आहिनि, उन्हनि खां असां रिक्वेस्ट था कयूं त असांजे सेवण में इहो वॾो मसइलो आहे। नादरा में माण्हुनि जो कार्ड जो मसइलो आहे, बेफारम जो मसइलो आहे, माण्हुनि जा हल नथा थियनि। महिरबानी करे काउंटर वधायो ऐं इंतिज़ामिया वधायो, माण्हुनि खे सर्विस प्रोवाइड कयो ऐं माण्हुनि जे लाइ सहूलियतूं पैदा कयो। महिरबानी दोस्तों, अॼोको वीडियो एतिरो ई हो। असां दोस्तनि खां इहो रिक्वेस्ट कंदासीं त हिन वीडियो खे घणे मां घणो शेयर कयो त जीअं हे आला अख़्तियारनि ताईं असांजो वीडियो पुॼे ऐं आला अख़्तियारियूं मन नोटिस वठनि इन ॻाल्हि जो असांजे सेवण में इहो वॾो आज़ाब आहे। नादरा जे हिसाब सां माण्हुनि जा कमु नथा थियनि, त इहो कमु जल्दी माण्हुनि जा थी वञनि ऐं नोटिस आला अख़्तियारियूं वठनि।